छाकाणि असल में तव्हां केतिरी बि तकलीफ़ कयो था पर जेकॾहिं उहा तव्हांजी ज़ाहिर नथी थिए कम्युनिकेशन जेका नथी थिए माण्हू त नथी पहुचे हर 10 सालनि खां पोइ रीडर्स चेंज था थियनि मिसाल जेकॾहिं मां 10 साल मुसलसल न लिखां त अॼु जो रीडर मूंखे न सुञाणे थी सघे पुराणा रिसाला किताब जेके लाइब्रेरी में ॻोल्हे छो त उहे अवेलेबल न हूंदा त इन करे इहो ज़रूरी आहे त तव्हां ठीकु पंहिंजो जेको अदबी सफ़र आहे उहो कीअं बि आहे आस्ते आस्ते सही पर उहो हलंदो हलंदो रीडर्स सां तव्हां गॾु हलियो त मुंहिंजी इन हवाले सां मां बहरहाल जेको कुझु लिखियो आहे जेतिरी इज़त मोहबत इहे सभु पंहिंजी जाइ ते आहिनि ॻाल्हियूं पर हिकिड़ी ॻाल्हि इहा मां महसूसु कंदो आहियां त मां किथे थकिजी वेही कोन रहियो आहियां मुसलसिल मां लिखंदो रहियो आहियां मतिलबु हिकिड़ो रीडर सां गॾु रहियो आहियां ऐं पंहिंजी जेके मुख़्तलिफ़ जेके ट्रहियूं अचनि थियूं पियूं उन सां गॾु रहियो आहियां ऐं गॾु हुरणु खपे ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं तख़लीक़ात लिखे नथो त हुनखे वरी तर्जुमा करणु खपनि या मिसाल तनक़ीद पंहिंजनि रीडर्स सां उते हुन में रिसालनि में कंहिं न कंहिं तरीक़े सां मौजूदु हुजे ऐं इहो ऐं मां पाण खे ईअं महसूसु कयां थो त मां घटि में घटि जेको शुरूआती सफ़र थियो हालांकि मां गुलनि जहिड़ा ॿार जेके ॿारनि जी तंज़ीम हूंदी 8 दर्जे में उन जो मेंबर हुउसि ऐं मुंहिंजी पहिरीं तकलीफ़ हिकिड़ी मां त नज़म हुयो मुंहिंजो छाकाणि त मुंहिंजी वालदा नंढपण में गुज़ारे वई त मूंखे इहा ख़बर न हुई त मां कीअं थींदी आहे उन मोहबत छा थींदी आहे त उहे जेके फीलिंग्स हुयूं अंदर में उहे पने ते सिधो लिखी मूंखे ख़बर न आहे त उहो उन सिंफ़ कहिड़ी आहे बसि नसीब नज़म लिखियो आहे उन जी हिकिड़ी कैफ़ियत आहे हिकिड़ो ॿारु कीअं थो महसूसु करे त पोइ उहो मां लिखियो हुयो गुलनि जहिड़ा ॿार खां पोइ वरी अदबी संगत ताईं जेको सफ़र रहियो त इहो हिकिड़ो बहितर माहौल मिलण जे करे पोइ उहे जेके तकलीफ़ी सलाहियतूं उजागर थियूं शुरूआत में ईअं ख़बर न हूंदी त कहिड़ी तरफ़ वञी रहिया आहियूं कहाणी बि लिखियूं पर बेसिकली मां पाण खे शाइरी चवणु पसंदि कंदो आहियां शाइरी ॻाई बि कई आहे ऐं सिंध में अवामी मक़बूल के गीत जेके चइजनि हुन में अदल जो नालो तमामु अहम ॻाल्हि में शामिल आहे ऐं सरमस्ती खां वठी दीवासर ताईं ऐं हिकिड़ो इहो बि कंट्रीब्यूशन आहे न न बिल्कुलु इहो छा त इहो बि हिकिड़ो वसीलो आहे माण्हुनि ताईं कम्युनिकेशन स्ट्रांग वसीलो आहे किताब जा पढ़ंदड़ बि आहिनि माण्हू पर हिकिड़ा माण्हू असांखे रेडियो ऐं टीवी जे हवाले सुञाणनि था उते जेके गीत रिकॉर्ड थिया ऐं कॾहिं कॾहिं ख़ुशी बि थींदी आहे त जॾहिं सुठी शाइरी हुजे ऐं उनखे सुठो आवाज़ु मिले ऐं कंपोज़िशन बि सुठी हुजे ऐं काफ़ी अहिड़ा आइटम जेके मुंहिंजा मसलन मोहम्मद यूसुफ जे आवाज़ में या सरमद सिंधी या ॿिया फनकार आहिनि हिते टीवी ते रिकॉर्ड थिया आहिनि त जॾहिं कंपोज़िशन बहितर हूंदी आहे या अरशद महमूद जे आवाज़ में जे मां ख़्वाब हुजां या ॿिया कंहिं क़िस्म सुठी शाइरी सुठी धुन आवाज़ मिले त उहो चीज़ अॼु बि असां तव्हांखे जेके ॿुधायूं एॾी का ख़ूबसूरत शइ तव्हांजी वॾी महिरबानी प्यार जी मर्ज़ी प्यार जी मर्ज़ी आहे उहो पाण खे जाते घुराए हर हुकुम हुन जो अखियुनि ते